पारां कारून जर जी कटाई ते कुदूस राडर कंपनी के नोटिस जारी करे छडियो आहे। सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर जी अदालत कंपनी जे रीजनल मैनेजर के 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में अदालत में हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो आहे। या हम ख़बर आहे नंगर पार्कर जी अदालत पारां कारून जर जी कटाई ते कुदूस राडर कंपनी के नोटिस जारी करे छडियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर जी अदालत कंपनी जे रीजनल मैनेजर के 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में तलब कयो आहे। जॾहिं त अदालत पारां अवांखे ॿुधायूं पिया त नंगर पार्कर में कारूंजर जी कटाई ते कुदूस राडर कंपनी के नोटिस जारी कयो वियो आहे। वधीक इन ख़बर जे हवाले सां अवांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर जी अदालत कंपनी जे रीजनल मैनेजर के 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में अदालत में हाज़िर थियण जो हुकुम छडियो आहे। अहम ख़बर के हवाले से नासरावन के ॿुधायूं पिया नगर पार्कर की अदालत पारां कारून जी कटाई ते कुदूस राडर कंपनी के नोटिस जारी कयो वियो आहे। सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट नगर पार्कर की अदालत कंपनी के रीजनल मैनेजर के 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में अदालत हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अख्तर समो खां। अख्तर समो, छा तफ़सील आहिनि आगाही ॾिजो इन हवाले सां। नगर पार्कर अदालत पारां कारून जी कटाई खिलाफ हलंदड़ तहरीक जो पाण मुरादो नोटिस वठण बैदि 28 सूबे ते जारी कयल हुकुमनामे खां पोइ मैदनियाती खाते जे डिप्टी डायरेक्टर पारां मीडिया ते आयल बयाननि में जंहिंमें हिन मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त नगर में ग्रेनाइट जो लीजूं FWI कोनूर सां गॾु काज़ी कुदूस राडर कंपनी खे बि मिलियूं आहिनि। टेबल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नगर पार्कर जी अदालत ज़ाती कुदूस राडर कंपनी खे बि शोका नोटिस जारी करे छडियो। 6 जनवरी ते कंपनी के रीजनल मैनेजर के ज़ाती हैसियत में अदालत में हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीक है, वॾी मेहरबानी अख्तर समो तफ़सील ॾियण लाइ।